जो सोचो हुयो गफार खान साहिब को कुछ थियण जे बावजूद वो खुदकशी करे छॾींदो, पर उनखे ॿ आहाऊं आहिनि। लॻे थो त उनखे हाणे पितो ई कोन्हे। जेकॾहिं मसलो हल थी वियो आहे त असांखे शुक्र करणु घुर्जे। उन्हनि जे लाइ शुक्र कयां, चंद मूंखे रत जा ॻोढ़ा रुआरे आहिनि। सजण लाइ बि ख़ैर त दुश्मन लाइ बि ख़ैर, पर तूं उठा। बस वज़ीरा बस, अॼु मां नसीहत ॿुधण जे मूड में न आहियां। किथे ईअं न थिए त उन्हनि खां पहिरियां ई मां तुंहिंजी मुंठी मरोड़े ज़मीन में दफ़न करे छॾिया आहिनि। अदी जूं नसीहतूं ख़त्म ई कोन थींदियूं। इहो ॿुधायो त तव्हां छा सोचियो आहे? मूं गफ़ार ऐं कमाल जे मौत जो सोचियो आहे। अदा, जेकॾहिं तव्हां कमाल खान खे सफ़ा निधणको करे मारण चाहियो था न, त पहिरियां गफ़ार खान जो बंदोबस्तु कयो। माई, तूं इन्हनि खे रोकण जे बजाए मूं चयो न वज़ीरा, वात बंदि रख, न त मुंहिंजे हथां मरी पवंदी। जेकर मां हिते बीठसि न त पोइ ॻाल्हाइण सां मुड़ंदमि कोन। इन करे मां कमरे में थी वञा। ठीकु आहे आदि, तूं वञी अंदरि कमरे में वेह, इन में ई भलो अथई। न त अदा वठो मुंडी मरोड़े छॾींदी। अदा, ख़बर आहे तो मां चङाई जी उम्मीद नथी रखी सघजी। मूंखे गफ़ार खान ऐं कमाल खान खां पहिरियां इन्ही रन जो ई बंदोबस्तु करणो पवंदो, तॾहिं मां जीरो रही सघंदुसि। अदा, ही त आहे ई बेवकूफ़। जेकॾहिं तव्हां इन तरफ़ कान ॾींदा रहंदव त तव्हांखे बि चरियो करे छॾींदी। चरियो त करे छॾियो अथई, अञा छा कंदी? अदा, तव्हां इन वज़ीर न सोचो, तव्हां सिर्फ़ु इहो सोचो त हिन ॻोठ में तव्हांजी बादशाही कीअं थिए। जेको उन्हनि तव्हां मथां ज़ुल्म कयो आहे न, त तव्हां उनजो हिसाबु कीअं वठंदव? दिलि त मुंहिंजी ईअं चवंदी आहे त जीअं गफ़ार खान मूंखे ज़ंजीरुनि में जकड़े छॾियो, ईअं ई मां गफ़ार खान खे ज़ंजीरुनि में जकड़े छॾियां। जीअं ॾींहुं राति मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो वियो हो, ईअं ई गफ़ार खान जे मथां ज़ुल्म टार्चर करे उनखे मां पंहिंजे क़दमनि में झुकायां, तॾहिं मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो। पर गफ़ार खान खे हिकिड़े धक सां मारे करे उनखे पूरो करे छॾियां, इहो गफ़ार खान जे लाइ आसान मौत हूंदो।